जी नाज़रीन, हेडलाइन्स वंटियूं ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं। दाद लखारी वेझो मासूम नींगरीअ जी 70 वरियनि जे पीरसनि सां ॾोकड़नि एवज़ परणाइण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ जीवन पिताफ़ी में 15 वरियनि जी नींगरीअ जी पीरसनि सां 1.5 लख रुपयनि में मुबैना तौर ज़बरदस्ती शादी कराई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। दाद लखारी पुलिस कार्रवाई करे पीरसनि घोट नारी ऐं संदसि पीउ खे हिरासत में वठी छॾियो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। दाद लखारी वेझो मासूम नींगरीअ जी 70 वरियनि जे पीरसनि सां ॾोकड़नि एवज़ शादीअ जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ जीवन पिताफ़ी में 15 वरियनि जी नींगरीअ जी पीरसनि सां 1.5 लख रुपयनि में ज़बरदस्ती शादी कराई वई आहे। दाद लखारी पुलिस कार्रवाई बि कई आहे। पीरसनि ॻोठ नारी तोड़े संदसि पीउ खे हिरासत में वरितो वियो आहे। इन वाले सां तफ़सील मालूम कंदासीं। दाद लखारी मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अमजद लखारी सां मौजूद आहे। अमजद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो हलां त दाद लखारी वेझो ॻोठ जीवन पिताफ़ी आहे, जिते 15 साला नारी शकीला दी आलम पिताफ़ी के मुबैना तौर 1.5 लख में विकिरो करे पीरसन 70 साला गुलाम फरीद पिताफ़ी सां ज़बरदस्ती शादी कराइण जूं ख़बरूं हलियूं। सोशल मीडिया ते बहस हली ऐं इलाके में भी चोबोल हुया त नारी खे ज़बरदस्ती परणायो वियो आहे। अहिड़ी इतला ते दाद लखारी पुलिस कार्रवाई करे घोट गुलाम फरीद पिताफ़ी, नारी शकीला पिताफ़ी ऐं संदसि पीउ आलम पिताफ़ी के पंहिंजी हिरासत में वठी जेको तहवील में रखियो आहे। ॿिए तरफ़ SHO दाद लखारी ज़ुल्फ़कार मार ॿुधायो त असांखे इतला मिलियो त नारी शकीला धी आलम पिताफ़ी के जेको आहे उहो 1.5 लख में विकिरो करे मुबैना तौर ज़बरदस्ती उहो परणायो वियो आहे। असां उन जे ॻोठ ते कार्रवाई करे घोट नारी ऐं संदसि पीउ खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंखे सुभाणे कोर्ट में पेश कयो वेंदो। नारी जे बयान बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। जी, वॾी महिरबानी अमजद इन वाले सां अपडेट करण जे लाइ।